जोही खां असां रिपोर्ट शेयर कई है मुश्ताक अली रोधनानी। रिपोर्ट मूजिब जोही में 2 हफ़्ता अॻु जोही भान रोड ते हथियार बंदन अलाह जुड़ियो रोधनानी जी ट्रैक्टर ट्राली नामालूम फोरू फुर करे फरार थी विया हुआ। फुर थियल ट्रैक्टर ट्राली की वापसी और बदमनी खिलाफ रोधनानी बिरादरी तरफा एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो हो। बाद में फुर थियल ट्रैक्टर ट्राली की ॻोल्हा लाइ ॻुझो इतला मिलण ते DSP जोही नूर मोहम्मद सुरहियाणी SHO जोही अकबर पहर अॼु रात देर सां पुलिस अटाला साण करे जोही लॻ ॻोठ मोमाणी पहर में छापो हणी फुर थियल ट्रैक्टर ट्राली हथ करे वरिती। छापे दौरान एक रक्षा 2 सोलर प्लेटूं 5 मण खां वधीक पिण भंग हथ करे जोही थाने ते पहुता, जिते SHO DSP जोही मीडिया वारनि खे ॿुधायो त ॻुझी इतला मिलण ते मोमाणी ॻोठ में छापो हयो वियो, जितां ट्रैक्टर ट्राली सां गॾु एक रक्षा 2 सोलर प्लेटूं भंग हथ कई है और 3 खां वधीक माण्हुनि खे हिरासत में वरितो है, जिन जा नाला ॿुधाए नथा सघूं। जोही पुलिस जी अहिड़ी फुर थियल ट्रैक्टर ट्राली रिकवरी कराइण ते ख़ुशीअ जो इज़हार कंदे पुलिस की कार्रवाई के साराहियो वियो। ॿिए तरफ़ SHO जोही ॿुधायो त केस दाख़िल करे रिकवरी थियल ट्रैक्टर रक्षा और ॿियो सामान सुभाणे जोही अदालत में पेश कयो वेंदो।